सिंधी अदबी संगत चौक टंडो आदम पारा प्रिया कुमारी ऐं नौतन लाल की बाज़ियाबी अफगान की ॾेह निकाली शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी माणी जलबानी ऐं फातिमा पड़ूबा के ख़िलाफ़ ऐं सिंध के ॿियनि अहम मसइलनि जे हल लाइ टंडो आदम के एम.ए. जनाह रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंधी अदबी संगत चौक टंडो आदम के सेक्रेटरी जनरल सागर डहराज की अगवानी में थियल मुज़ाहिरे में जसकम ज़िले सदर अलहदाद मरी शबीर कुरेजो एस.यू.पी. अगवाननि कामरेड मोहम्मद खान पंवर बागी मुजाहिद तईम इमदाद चांडियो कामरेड भगवान दास कोहिस्तानी गुलसन लाखो क़ौमी अवामी तहरीक के ज़ुबैर माकुड़ानी आशिक हुसैन साद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त काफ़ी सालनि खां अगवा थियल प्रिया कुमारी ऐं नौतन लाल अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। माणी जलबानी वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। एपिक्स कमेटी के फ़ैसिले की आजियां करियूं था ऐं इन फ़ैसिले तहत अफ़गानी धारियनि खे फ़ौरी तौर ॾेह निकाली ॾिनी वञे। एहतजाजी मुज़ाहिरे में सिंधी अदबी संगत के अॻूणे सेक्रेटरी जनरल दोदो पंवर सरवरी जमायत के अगवान मोहम्मद इख़लाक़ वरिया जानन सिंधी सहाफ़ी वफ़ा रज़ा बलोच रियाज़ हुसैन संजरानी रज़ाक सोलंगी हाजी सुमरो रमज़ान शेख नानक राम सिजवाणी अमानुल्ला उनड़ ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची